अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब ठीक होंदा, फिर खैरियत से होंदा। मां भी ठीक आहियां अल्हम्दुलिल्लाह। चैनल ते नवां आहियो सब्सक्राइब कयो। दोस्तों, सिंधी फिल्मूं ॾिसण वारनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सिंध टीवी तरफ़ां तमामु बहितरीनु फिल्म जो टीज़र रिलीज़ कयो वियो आहे, जेको हिन ईद ते पूरो फिल्म रिलीज़ कंदा, ज़रूरु ॾिसंदा। तमामु बहितरीनु फिल्म आहे जंहिंमें निसार शाह, दोस्तों निसार शाह जेको आचर जे लक़ब सां मशहूरु आहे, उर्फ़ संडे जानी असां रखियो आहे हिन जो नालो। उन खां अलावा नसरी नाज़, ॿिया बि काफ़ी मशहूरु अदाकार आहिनि। तव्हां ज़रूरु ॾिसंदा, इंजॉय बि कंदा। तव्हांखे ख़बर आहे त के थोरे KTN हुजे, थोरे सिंध टीवी हुजे, हुन जी प्रोडक्शन तमामु भली हूंदी आहे। सिंध टीवी ते ॾिसो तव्हां तकरार वग़ैरह ड्रामा आहिनि जेके तमामु हिट पिया हलनि, ऐं इंशाल्लाह इहा फिल्म बि भली हूंदी।